नासिन वाक़िया अॻकंदासीं। सिंध हाई कोर्ट में मली नदीअ में वॾे पैमाने ते कब्ज़नि ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। पाणी जे कुदरती लंघ ते कब्ज़ा थियण सां मोड़ न ईंदी। सिंध हाई कोर्ट जो चवणु आहे त हुकूमत कुदरती लंघनि तां कब्ज़ा ख़तमु कराए त पाणी पाण निकिरी वेंदो। हुकूमत उन हवाले सां फौरी क़ानून साज़ी करे ख़बर अवां सां शेयर कई पिया। सिंध हाई कोर्ट में मली नदीअ में वॾे पैमाने ते कब्ज़नि ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। पाणीअ जे कुदरती लंघनि ते कब्ज़ा थियण सां मोड़ न ईंदी। सिंध हाई कोर्ट पारां चयो पियो आहे त हुकूमत कुदरती लंघ तां कब्ज़ा ख़तमु कराए त पाणी पाण निकिरी वेंदो। अदालत चयो त कुदरत जे कानून ते अमल करियो त बरसात सबबि का बि ज़हमत न थींदी। कुदरत जे निज़ाम सां हथ चुराइण सबबि बरसात बि ज़हमत बणिजी वेंदी आहे। ख़बर अवां शेयर कई पिया। सिंध हाई कोर्ट में मली नदीअ में वॾे पैमाने ते कब्ज़नि ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। वधीक अपडेट्स मालूम कंदासीं कराची मां इसाक सरकी खां। जी इसाक, ॿुधणी बाबति आगाह कजो। में मली नदी में वॾे पैमाने ते कब्ज़े करण वारो मामलो आहे। हवाले सां जेको कब्ज़े करण जे ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी जी आहे, जंहिंमें इहो ज़िक्र कयो वियो आहे त जेके सैलाब मुतासिर थियल माण्हू आहिनि उहे जेको हुकूमती इक़दाम जो जेको साम्हूं अची चुका आहिनि, जंहिंमें पाणी जो वॾो जेको बहिरान आहे उनजे हवाले सां जेको तजाज़ात आहिनि उहे क़ाइमु कया पिया वञनि। सैलाब जेको अची सघे थो, उन हवाले सां अॼु जेको आहे हुकूमत पारां पाणी जे वॾनि ख़िलाफ़ जेके गैर क़ानूनी अदावत आहिनि ऐं जेको पाणी जो आहे कढियो वञे, अदालत चोराए करे त हुकूमत खे खपे त इन ते फौरी कानून साज़ी कई वञे। इहो जेको आहे जस्टिस सईद हसन रिज़वी जो चवणु आहे। जॾहिं त जेको कुदरती कानून आहे उन ते अमल करे उन ते अमल करायो वञे ऐं जेको मींहुं आहे उनजी का बि ज़हमत नथी थी सघे। इन हवाले सां जेको आहे निज़ाम जेको आहे खपे, जॾहिं त जेको पाणी आहे उहा ज़हमत बणिजी सघे थी। अदालत जो चवणु आहे जॾहिं त मली नदी जे ॿिन्ही तरफ़ खां वॾे पैमाने ते जेको आहे कब्ज़ा कया विया आहिनि। इहो वकील जेको आहे महमूद अख्तर नकवी जो चवणु आहे। जॾहिं त जेको मेंबर क़ौमी असेंबली आहे रफ़ीकुल्ला उहो कब्ज़नि में मुलविस आहे। इहो दरख़्वास्त में ज़िक्र। ठीकु आहे, महिरबानी इसाक तफ़सील ॾियण लाइ। जी नाज़िन वाक़िया आगाह कई पिया। सिंध हाई कोर्ट में मली नदीअ में वॾे पैमाने ते कब्ज़नि ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे।